اللهم إنا نعوذ بك من علم لا ينفع اللهم يا حي يا قيوم لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي وصلى الله عليه وسلم. الحمد لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأولين والآخرين إمام الأنبياء والمرسلين سيدنا وسندنا وشفيعنا وحبيبنا وطبيبنا ونبينا ونورنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين جاهدوا فينا لنهدينهم سبلنا وإن الله مع المحسنين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والذاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما لبيك اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم जेड़ो तुझो नाम मत बाजब मंगा ओतरी लुत्फ जी लतीफ जवे तो वट कमी आहे कान अदले छुटान कर को फेरो फजल जो वहदहू ला शरीक लहू खटनी तोड़े हाराई हंध तुझो ही
पाणई चवंदई पी भरे जाम जन्नत जा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ें उन करीम रब जल्ल शानुहु के लाइक़ आहिनि जंहिं अॼु असां सभिनि खे पंहिंजनि महबूबनि मुर्शिदनि करीमनि जी दरबार आलिया में रहमतन ऐं बरकतन भरी उर्स मुबारक जी हीअ रात नसीब फरमाई आहे। अल्लाह तबारक व तआला सभिनी पांधेड़नि जा पंधड़ा सजाया फरमाए ऐं जागंदड़ जा ओजागा सजाया फरमाए ऐं जेके आरामी आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे बि ख़ुशि रखे ऐं जेके वापसि मोटी विया अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बि ख़ुशि ऐं आबाद फरमाए। दरबार आलिया जो ही फैज़ शरीफ जारी और सारी आहे। अल्लाह कंदो त क़यामत ताईं जारी सारी रहंदो। सजी रात जागी करे अल्लाह जल्ल शानुहु ऐं हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी तारीफ़ ॿुधी आहे, मिठे महबूब मुर्शिद करीमन जी तारीफ़ ॿुधी आहे, अल्लाह वारनि जी तारीफ़ ॿुधी आहे। अवां असांजो हिते वेहण बि इबादत में शामिल आहे, छो जो ही ज़ाकिरनि जी जमायत आहे जेकी अल्लाह तबारक व तआला खे यादि करण वारा फ़क़ीर आहिनि। मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, जंहिं बि रस्ते खां ज़िक्र करण वारो बानो गुज़री वेंदो आहे त उहो रस्तो ख़ुशि थींदो आहे। उनजे आस पास वारी ज़मीन हुन रस्ते खां पुछंदी आहे, हल जाज़ अलैकि ज़ाकिरुल्लाह, छा अॼु को तुंहिंजे मथां को अल्लाह जो ज़िक्र करण वारो बानो गुज़रियो आहे? रुगो गुज़री वञे, बानो जिथां ज़िक्र वारो गुज़री वञे उहो रस्तो ई ख़ुशि थींदो आहे। ही त आस्तानो ई ज़िक्र वारनि जो आहे, ज़िक्र वारनि जो आस्तानो आहे। सॼी रात सुभान अल्लाह जो सदाऊं तव्हां बुलंद कयूं आहे। माशाअल्लाह पूरी रात गुज़री रही आहे। रात जो पोयों पहरा पोयों हिस्सो आहे। मां सम्झां थो त कलाक खां बि घटि वञी पहिरियों फुटी में बचो आहे ऐं पूरी रात तव्हां जीअं इश्क़ ऐं मोहब्बत में वेठा आहियो, मां ईअं ई तव्हांखे उन मोहब्बत साॻी में ॾिसी रहियो आहियां। यकीन ॼाणो त अॼु तव्हां असांजे मथां पंहिंजे कामिल मुर्शिद रहनुमा सालिकीन रोज़े धणी बादशाह जी नज़र इनायत आहे, मुसल्ले धणी बादशाह जी नज़र इनायत आहे, मलकानी घोट जी नज़र करम आहे, खुद मदीने वारे मीर जी निगाह करम असांजे मथां आहे। अॼु अल्लाह ताला जी रहमत मथां नाज़िल थी रही आहे। सॼी रात अल्लाह वारनि जो बयान ॿुधोसीं, उलमा जा बयान ॿुधासीं, अल्लाह वारनि जी तारीफ़ ॿुधीसीं। अल्लाह ताला असां सभिनी खे हक़ ऐं सच ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो जोशन वारा वाइज़ ॿुधव, जज़्बन वारा वाइज़ ॿुधासीं, मुहब्बत वारा वाइज़ ॿुधासीं, अक़ीदे वारा वाइज़ ॿुधासीं। मुंहिंजा दोस्तो हर गुलेरा रंग फूल दीगरस्त, हर गुल जी रंग भी पंहिंजी रंग भी पंहिंजो हूंदो आहे, उनजी ख़ुशबू भी पंहिंजी हूंदी आहे। मदीने वारे मीर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे बाग़ जा ही उलमा गुल आहिनि जो पंहिंजे पंहिंजे रंग में आया, पंहिंजी पंहिंजी बू ऐं ख़ुशबू ॾींदा विया आहिनि। सभु तव्हां इहो ख़ुशबू ॾिठियूं आहिनि। पोयों वक़्तु आहे, हाणे बसि इश्क़ ऐं मोहब्बत जी ख़ुशबू हलण वारी आहे। सॼी रात वेही करे मुर्शिद करीम जी दरबार में ओजागो कयो आहे। अल्लाह कंदो त ही तव्हां असांजो ओजागो रंग लॻाईंदो। हुननि जी दरबार में अची करे हुनजे उर्स मुबारक खे सजायो वियो आहे।
मुर्शिद करीम रहनुमा सालिकीन ऐं मुसल्ले धणी जे इश्क में सब कुछ थियो आहे। सॼी रात उन्हनि जे इश्क में ही झोलियूं खाली खयों वेठा आहियूं। पोइ घड़ी आहे हींअर नज़र इनायत थी रही आहे। ओ फ़क़ीर पंहिंजी दिलि खे तूं खोले वेह हाणे मुर्शिद जी दरबार में असां सभिनी जो अर्ज़ु आहे कि भला सॼी रात तुंहिंजे हिन अंगण ते खाली झोलियूं फैलायो वेठा आहियो, खाली हथड़ा खयों वेठा आहियूं। मन जूं मुरादूं तूं ॼाण वारो आहीं। पोयों वक़्तु थी वियो आहे। ओ सोना तुंहिंजे इंतज़ार में ही सभई फ़क़ीर असां वेठा आहियूं। ओ मुंहिंजा सोना शमा ॿारींदे शब सॼी रात इश्क जी शमा सां ॿारींदा रहिया आहियूं। मुंहिंजा महबूब मुर्शिद शमा ॿारींदे शब अॼु पिर बाखूं कढियूं मौत मराठी में धिरा। मौत मराठी में धिरा राज़ी कान रब तुझे दात तलब कांग उडायम का कजा। हाय हाय सोना ही समय तुझे इश्क में फ़क़ीर बैठा रोज़े धड़ी मुसल्ले धड़ी तव्हांजी मोहब्बत में ही बैठा अॼु तोखे यादि करे ही सभई रोई रहिया आहिनि। अॼु तुंहिंजी नज़र इनायत थिए फ़क़ीर जी नज़र बंदि हुजे तुंहिंजो दीदार थी वञे। फ़क़ीर यकीन ॼाणो त मुर्शिद असां साण गॾु आहे। हिते बि असां साण गॾु आहे, क़ब्र क़यामत में भी असां साण गॾु हूंदा। हज़रत मुसल्ले धणी सरकार अलैहि रहमत जन आख़िरी वक़्त में बार बार के फरमायो ओ मुंहिंजा बच्चाओ, मुंहिंजा फ़क़ीरो, मुंहिंजा रिश्तेदारो, मुंहिंजा मौत किदो मुंहिंजे दरबार ते अचण वारो न सम्झजो को मुसल्ले धणी असांखे छॾे वियो आहे। ही फ़क़ीर ॿिनि सिरनि जे हेठां कोन निकंदो। तव्हां दरबार में अची ॾिसजो, अर्ज़ रुॻो पेश करे छॾिजो। पोइ जे अर्ज़ तव्हांजो क़बूल न पवे त पोइ चइजो त हाणे मुर्शिद असां खां जुदा थी वियो आहे। ऐं उहो बार बार असांजा अर्ज़ क़बूल थी बि रहिया आहिनि, महिरबानियूं थी बि रहियूं आहिनि, करम नवाज़ियूं थी बि रहियूं आहिनि। जीअं हिते हिननि जी नज़र आहे, अल्लाह कदो त क़ब्र क़यामत इहा नज़र असांजे मथां क़ाइम ऐं दाइम रहंदी। आमीन जो दोस्तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुछ बुलंद आवाज से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो वल्लज़ीना जाहदू फीना ऐं ओहे जेके असांजी राह में कोशिश कंदा। वल्लज़ीना जाहदू फीना जेके असांजी राह में मुजाहिदो करे रहिया आहिनि। लनहदियन्नहुम सुबुलना असां बि वाइदो था कयूं त ज़रूर उन्हीं खे पंहिंजा रस्ता ॾेखारींदासीं। व इन्न अल्लाह मअल मुहसिनीन। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। ऐं बेशक अल्लाह सुब्हानहु व तआला नेकोकारन सां, एहसान वारन सां, फ़क़ीरन सां गॾु आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो असांजी राह में जेको मुजाहिदो कंदो ज़रूर असां उनखे
पंहिंजा रस्ता ॾेखारींदासीं ऐं अल्लाह तबारक व तआला एहसान वारनि साण गॾु आहे। मुंहिंजा दोस्तो इन जी ज़िंदह तफ़सीर जेकर ॾिसणी आहे पंहिंजे महबूब मुर्शिद करीम रहनुमाए सालिकीन रहमतुल्लाह तआला अलैह जिनजी हयात तय्यबा खे ॾिसो। ज़ाहिर जो इल्म पाक पढ़ी मुकम्मिल फरमाया पंहिंजे मुर्शिदन करीमन हज़रत मलकानी घोट रहमत जी दरबार में विया वीहर शरीफ का पैर उखाड़ा करे मलकानी शरीफ पिया वञनि काठिन जी भरी मथे ते आहे ये मुसलसल पान सफर फरमाइन पिया महबूबन मुर्शिदन करीमन जी तवज्जो थी आहे आडो विहारे करे पान सिलसिला आलिया नक्शबंदिया जो पेरो लतीफो देई रया कल्बी लतीफो देई करे तवज्जो ॾिनो त कल्ब जे अंदर इसमें ज़ात चालू थी वियो आहे पाण इरशाद फरमायो त फ़कीर वञी हाणे सैर कर क़िबला कहिड़ा सैर कयां मां सभई सैर छॾे करे तव्हांजे क़दमनि में आयो आहियां सोना तव्हां खां वधीक मां काॾे ॿिए पासे वञा महबूबन मुर्शिदन करीमन फरमायो त वञी बाग़न जो सैर कर बाग़न जो सैर कर बाग़न में वञी घुम अर्ज़ करण लॻा क़िबला मां कहिड़नि बाग़न में वञा पाण इरशाद फरमायो त मूंखां छो था पुछो तव्हां सम्झो था तो हे बाग़ कहिड़ा आहिनि पाण सम्झी विया त हदीस पाक में ईंदो आहे क़ुबूर सालिहीन रौदतुम मिन रियादिल जन्नह अल्लाह वारनि जो मज़ारो जन्नत जे बाग़न मंझां हिकु बाग़ हूंदो आहे अॼु तूं असां जंहिं जाइ ते वेठा आहियूं पंहिंजे मुर्शिद जी ही दरबार आहे अल्लाह ताला जे कामिल जी ही दरबार आहे यकीनन ही दरबार जन्नत जे बाग़न मंझां हिकिड़ो बाग़ आहे जन्नत जो बाग़ आहे पाण सम्झी विया त बाग़न मंझां मुराद अल्लाह वारनि जो मज़ारू आहिनि उते वञी करे ज़िक्र अस्कार कजे उते कुदरत जा मेवा मिलंदा उते मारिफत जा मेवा मिलंदा उते मारिफत जा गुल मिलंदा हक़ीक़ी खुशबू असांखे उते ईंदी हज़रत रहनुमाए सालिकीन रहमतुल्लाह तआला अलैह जल संदरो बधी करे मुजाहिदे जे लाइ निकिरी पिया आहिनि कॾहिं जबलनि जो सैर करे रहिया कॾहिं कब्रिस्तान जो सैर करे रहिया आहिनि कॾहिं बरपट बयाबान जे अंदरि हली रहिया आहिनि कॾहिं उन्हनि खूहनि जे अंदरि वेही करे चिला कशी फरमाए रहिया आहिनि कॾहिं खूहनि जी काठियुनि जे मथां हिकिड़े पेर ते बीही करे चिला कशी फरमाए रहिया आहिनि कॾहिं फिटल कुपनि जे वंगनि जे मथां वेही करे 40-40 ॾींहं इबादत में मसरूफ़ लॻा पिया आहिनि मुर्शिदन करीमन जे हुकुम साण अहिड़ी जायुनि ते वञनि था परे परे ताईं पाण वञनि पिया हज़रत भिट थणी बादशाह अलैहि रहमत इरशाद फरमायो यार पखी सभ मचल नंढ थी अचे तव्हांखे हाणे अदा पखी सभ मचल पर हंज हमेशा डुबरा मारिय संदे मां मेरे सदा सुन रहन अला न पखिन कॾहिं सुम्ही सुख न माणियो पंहिंजी जान खे मुजाहिदे में संदरो बधी करे लही पिया अखियुनि खे पाण ओजागा ॾिनो ॾुखियुनि जायुनि ते वञी करे चिला कशी फरमायो एतिरे क़दुरु चिला कशी फरमाइनि पिया एतिरे क़दुरु चिला कशी फरमाइनि पिया हज़रत भिट थणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैह जी दरबार में उते वञी करे पाण चिला कशी फरमाए रहिया आहिनि
सियारे जी मौसम आहे सख्त पारो पैजी रहियो आहे वणन जा पन भी सुकी रहा है कुराड़ डंड जो पानी भी उन्हें बर्फ वांगुर जमी भी थो वने लेकिन महबूब मुर्शिद करीम जदा अल्लाह तबारक व तआला जो इस्म हलाइन था एतरो इश्क जान जे अंदर घिड़ी वियो आ जो जान सजी तपी थी वने पान बाहर निकरी था जन पान ख्याल कयो तो को एड़ी का थधी शय हुजे पंजे सीने ते लगाया मथे ते लगाया बाह इश्क जी अचे लगी आहे हजरत महबूब मुर्शिद करीम रहनुमाए सालिकीन रहमतुल्लाह तआला अलैह कुरान डंड ते हलिया पा वनल सिरोटन सा पानी के ट्रोड़े करे ओए चक बर्फ जा खड़ी पंजे सीने साण लगाए मथे ते लगाए पर इश्क जी बाह थधी थियण वारी ही कान्हेगा इश्क जी बाह यार थधी थियण वारी ही कान्हेगा हजरत भिट धनी बादशाह अलैहि रहमत इशारो फरमायो यारो सियारे सहरात में अदा सियारे सहरात में जा खिड़े बसंदे मीह हलो पुछो सोहणी अखा जा कर जाने पंजो रब याद आ हलो तोने का पुछो त किए नीह लगाए बो आहे किए इश्क लगाए बो आहे इश्क के चेबो आहे हजरत रहनुमाए सालिकीन रहमतुल्लाह तआला अलैह जल वो उते वनी करे पानी का चक कढी करे पंजे सीने ते लगाए पंजे मथे मुबारक ते रखन लेकिन इश्क जी बाह थधी थियण वारी कान्हे का हजरत भिट धनी बादशाह अलैहि रहमत इरशाद फरमायो त तालो तू हो दर्द जो अदा दिल में दुखाईन आनो आक इश्क जी चकमक जियां चुहटाईन जिसो पंहिंजो जोश में प्या पल पल इश्क नार युहरिब मा सिवल महबूब मातम मचाइल खतरा सब खाइल गुरखे गजा का बिड़ी एड़ी तरह इश्क सीने जे अंदर आ लेकिन वो इश्क जी बाह थधी नथी थिए पानी में जाए ठाहे करे उन्हें मेरे बदल पानी जे
ताला जी राह में रब करीम भी वायदो पे फरमाए ता सा भी जरूर उनके पंजा रास्ता दिखारीदा से चौ सुभान अल्लाह। हजरत अल्लाह एक पीर लधानी रहमतुल्लाह ताला अलैह छंडन जे पासे वारा जो ही साइड का छंडन जे पासे वारा उन्हीं जे दरबार में पान चिल्ला कशी फरमाए रहा है। चिल्ला कशी जे दौरान पान कब्रिस्तान का बाहर निकली करे वुजू फरमाइंदा हुआ एकड़ो दड़ो होंदो हो उन्हीं जे मथा वेही करे पान वुजू फरमाए पो इबादत में मसरूफ थींदा हुआ। हजरत रहनुमाए सालकीन अलैहि रहमत जदा भी पान चिल्ला कशी फरमाइया कदा भी पान चिल्ले जे दौरान रोजो इफ्तार को न कयो नकी को रोजे रखण माल कुछ खाधो पीता जेको पहरे ॾींहं खाई करे वेठा त 40 ॾींहंनि खां बाद रोजो खोलींदा हुआ। मुसलसल पान रोजे में गुजारींदा हुआ पोइ उन तड़े जे मथां वेही करे पान वुज़ू फरमाईंदा हुआ। हिकड़े ॾींहुं वुज़ू फरमाईंदे संदन नज़र मुबारक ज़मीन खां किरा करे हेठ हली वैया करे जो ॾिसन त जिन तड़े जे मथां सां वुज़ू करे रहिया आहियो इहो आम तड़ो न आहे बल्कि हिकड़ी कब्र आहे जंहिंजो निशान मिटजी चुको आहे। तड़े जी सूरत में नज़र अची रही आहे इन कब्र जे अंदर हिकड़ो माण्हू आहे जेको गुनहगार आहे ॾोही क़िस्म जो माण्हू आहे जंहिंजे मथां अल्लाह ताला जो अज़ाब नाज़िल थी रहियो आहे। अल्लाह ताला एतिरो तुनी जे मथां कावड़ियल आहे एतिरो त कावड़ियल आहे जो पंहिंजे काबे खां बि उन्ही जो मुंहुं फेराए करे ॿिए पासे करे छॾियो आहे। रहनुमाई सालकीन रहमतुल्लाह ताला अलैह जन यकदम हेठ लही पिया पासे में वुज़ू फरमाए करे उते जो उते पाण नफिल नमाज शुरू करे ॾिनो। नमाज पूरी करे सर सजदे में रखी करे अल्लाह तबारक व तआला जी दरबार में दुआ घुरियो त मौला चंद ॾींहंनि जी सोबत मुंहिंजी हिन त हिन माण्हू साण रही आहे ओ मुंहिंजा मौला तुंहिंजा त अनवार तजलियात मुंहिंजे मथां नाज़िल थी रहिया आहिनि। मुंहिंजा मौला मां तुंहिंजे दरबार जो फ़क़ीर आहियां इलाहुल आलमीन तोखां थो दुआ घुरां त हिनजे मथां तूं ॾमिरल आहीं तूं बाछ कर हिनजे मथां राज़ी थी हिनजो मुंहुं पंहिंजे काबे ॾे कर। मौलाए करीम ही कहिड़ो बि आहे लेकिन तुंहिंजो ई बांधो आहे तूं तमाची तड़ धड़ी हीअ कंदरी ग़रीब तोसी जाम करीब के डन छॾाए ॾे जमो मुंहिंजा मौला तुनखे मां फरमा हिंजा गुनाह बख्श फरमा डिगो सजदो फरमायो लेकिन दुआ इजाबत में नथी अचे एतिरो त अल्लाह मुंहिंजे मथां नाराज़ आहे। सर सजदे मंझां मथे खणी करे वरी पाण नफिल शुरू कयो नफिल पूरो करे वरी डिगो सजदो कयो वरी पंहिंजे परनहार खां दुआ घुरंदा रहिया लेकिन दुआ अञा क़बूल नथी थिए वरी पाण टियों नफिल शुरू कयो वरी उन खां बाद सजदो कयो दुआ क़बूल नथी थिए पिरह खणी पाखूं कढियूं आहिनि सुबुह जी फजर जी नमाज़ पढ़ी करे पाण पासे वारे ॻोठ में हलिया विया उतां कोडर वठी आया कोडर आणे करे उनजी कब्र खे खोटण लॻा आहिनि खोटे खोटे वञी करे हुनजी सामी ते पहुता हुनजी मिटी हथनि साण परे करे रहिया आहिनि हुनजी सिरूं परे करे रहिया आहिनि पाण सामी जे अंदर हलिया विया उन गुनहगार शख्स खे पंहिंजा हथ विझी करे उन्ही जो सॼो वजूद काबे करीम ॾे कनि था ऐं काबे करीम ॾे छॾे करे रब जी दरबार में अर्ज़ था कनि त मौला ही मलकानी दरगाह जो फ़क़ीर आहे हिन तुंहिंजे बाने जे जिस्म में हथ विधा आहिनि मौला क़यामत थिए त थियण ॾे जैसी न बख़्श ॾे तेसी हथ हिन मां कोन कढंदुसि। आओ यार हथ ॾींदा आहिनि त पोइ छॾींदा कोन्हनि के न अहिड़ा वफ़ादार आहिनि
करम नवाज़ी होंदियूं। आमीन जो दोस्तों। बस एतरी दुआ घुरणी हुई। अल्लाह सुब्हानहु व तआला जे तरफ का पैगाम अचियो असां तुंहिंजी दुआ कबूल कई। तुंहिंजे हथनि जे सदके क़यामत ताईं अज़ाब हितां टारे छॾियोसीं। चिल्लो पूरो थियो। हर चिले का बाद पण महबूब मुर्शिद करीम हजरत मलकानी घोट आले रहमत साहिब सगोरन वट बींदा हुआ। उन्हनि खे अर्ज़ कंदा हा क़िबला हिन बाग जो सैर करे आयो आहियां, वरी इजाज़त ॾियो त वरी ॿिए बाग जो वञी सैर कयां। जॾहिं दरबार पाक में पहुता मुर्शिदन करीमन जी नज़र पई। पाण हजरत मुर्शिदन करीमन रहनुमाए सालकीन अलैहि रहमत के पंहिंजे भाकुर में विधो, पेशानी के चुमी ॾेई वरतो। पाण फरमाए त बाबा वफ़ादारी इन्ही के चयो वेंदो आहे, तुंहिंजा हथ लॻा तॾहिं अल्लाह ताला हुनखे माफ़ करे छॾियो आहे। नारे तकबीर, हथ मथे नारे रिसालत, नारे तहकीक, नारे पीर, दरबार आलिया मलकानी शरीफ, दरबार आलिया वीर शरीफ। सुभान अल्लाह। वा मुर्शिदन करीमन जी भी अड़ी मोहब्बत हुई हजरत रहनुमाए सालकीन अलैहि रहमत जी ज़ात व बरकात सां। जीअं हिननि जी हुननि सां मोहब्बत हुई त हुननि जी भी अड़ी हिननि सां मोहब्बत हुई। चओ सुभान अल्लाह। हजरत रहनुमाए सालकीन रहमतुल्लाहि तआला अलैहि हजरत शाह शकरकंज अलैहि रहमत जी दरबार में ॾहे कढण जो इरादो फरमायो। भानन खां परियां छंडन खां ओरियां हजरत शाह शकरकंज अलैहि रहमत जी दरबार आए। सखी बुजुर्ग आया उन्हनि जी दरबार में पाण ॾहे कढण जो इरादो फरमायो। ॾहनि ॾींहनि जी नियत सां उन्हनि जी दरबार में पाण वेही विया। एतिरो मज़ो आयो, एतिरो मज़ो आयो जो वरी उहो ॾहो जो पूरो थियो त ॿिए ॾहे जी नियत शुरू करे ॾिना। शुरू करे ॾिना। एतिरो मज़ो आयो जो चौथे ॾहे जी भी नियत शुरू करे ॾिना। 4 ॾहा लागी तो पाण वेहण जो इरादो फरमायो। चौथे ॾहे जे अंदर हुआ हजरत रहनुमाए सालकीन अलैहि रहमत इबादत जे अंदर मसरूफ लगा पिया आहिनि। होॾां हजरत महबूब मुर्शिद करीम हजरत महबूब मुर्शिद करीम मलकानी घोट अलैहि रहमत के हजरत सही रहनुमाए सालकीन अलैहि रहमत जो इंतजार रहंदो हुआ। मुकर्रर जुमे जी रात हुई। साईं जन जो हेॾे अञा ॾहो हली रहियो आहे। होॾां मुर्शिदन करीमन जे दरबार में मुकर्रर जुमे जी रात आहे। इन जुमे जी रात में हजरत मलकानी घोट अलैहि रहमत पंजनि फ़कीरनि खे पंजनि नज़रनि ऐं दुआ ऐं तवज्जुहनि सां नवाज़े रहिया आहिनि। मुंहिंजा दोस्त फ़कीरनि जे तरफ़ भी ॾिसनि था ऐं बार बार पंहिंजो कंध मुबारक मथे खणी दरवाज़े ॾे भी ॾिसी रहिया आहिनि। फ़कीरनि खे इजाज़त ॾिनो त वञो ज़िक्र अज़कार में मसरूफ़ थियो। फ़कीर ज़िक्र अज़कार में मसरूफ़ थी विया। हजरत मलकानी घोट अलैहि रहमत जिन हवेली पाक मंझां थी करे अची करे पंहिंजे दरबार जे दरवाज़े ते बीही रहिया। चंद विखुअ ते खणी करे वापसि पोइते मोटी आया। वरी ॿाहिरि विया, वरी अंदर आया, वरी ॿाहिरि निकिता, वरी अंदर आया। फ़कीर खे अर्ज़ कयो त क़िबला छा मसालो आहे, तव्हांखे परेशान ॾिसी रहिया आहियूं। पाण इरशाद पे फरमायो त यार पंहिंजे यार जो इंतज़ार आहे। क़िबला कंहिंजो इंतज़ार आहे? पाण फरमा त वॾे फ़कीर वीहड़ वारे जो इंतज़ार आहे। हू मुल्क असांजो जुमो न गुसाईंदो आहे। अॼु छो हुन देर कई आहे? असां हुनजे दीदार जे लाइ मुश्ताक़ आहियूं जो वेहण असांखे नथो अचे। बार बार दरवाज़े खां ॿाहिरि निकिरी करे हुनजूं राहूं असां ॾिसी रहिया आहियूं।
जिन ते आशिक पाण थियो अहिड़े रंग रचल जो आशिक फिरी माशूक थिया आया हुआ तो आशिक हुआ पर हाणे खुद मुर्शिद ही मथा आशिक बणजी वियो पाण माशूक बणजी विया हजरत रहनुमाए सालकीन अलैहि रहमत जिन का फकीरन अर्ज कयो त क़िबला मुर्शिद आशिक होंदो आ या माशूक होंदो आहे मुर्शिद आशिक होंदो आ या माशूक होंदो आ छो जो बिनी तरफन खां सा एड़ी मोहब्बत ता दिसू जो नथा फैसलो करे सकूं त आशिक केरा माशूक केरा आहे सुभान अल्लाह मुर्शिद आशिक होंदो आ या माशूक होंदो आ पाण इरशाद फरमाए त बाबा पहरा माशूक होंदो आ तो आशिक थींदो आहे सुभान अल्लाह पहरा मुरीद मोहब्बत कंदो आ इश्क लगाईंदो आ मुर्शिद माशूक थींदो आ जॾहिं मुरीद इश्क में कामिल थींदो आ हुन में इस्तिदाअत पैदा थींदी आ अल्लाह ताला जे अमानत खे संभालण जी कुवत हुन जे अंदर पैदा थींदी आहे तॾहिं मुर्शिद मथस आशिक थी पवंदो आहे जे मुर्शिद आशिक न थिए त इलाही इसरार ऐं इलाही राज मुर्शिद जे सीने मंझां नक़ल थी करे मुरीद जे सीने में अची कोन सघंदा जॾहिं मुर्शिद आशिक थींदो आ तॾहिं इहो दिल जो फैज़ मुर्शिद जे मुरीद जे दिल जे अंदर नाज़िल थींदो आ ए फ़कीरो अहिड़ो कम कयो जो मुर्शिद खे पंहिंजे मथां आशिक बणाए वठो त बेड़ा ई पार थी वेंदा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर दरबार आलिया वीर शरीफ जमायत आले शाह शकरगंज अलैहि रहमत चिल्ले में वेठो आहे पाण इरशाद फरमाए त यार को सबो जो सवेर वञी करे मुंहिंजा सलाम चओ ऐं ॿुधा त छा तूं असांखे छॾे शाह शकरगंज सां दिलि लगाए छॾी आहे सबो जो फ़कीर अचे पहुतो हज़रत रहनुमाए सालकीन अलैहि रहमत जिन सबो जो क़ुरान करीम जो दौर फरमाए रहा हुआ पाण हाफ़िज़े क़ुरान हुआ कसरत सां क़ुरान करीम जो दौर फरमाईंदा हुआ तहज्जुद पढ़ी करे क़ुरान करीम जो दौर शुरू कंदा हुआ फजर जी अज़ान ईंदी ही त सॼो ख़त्मो हर रोज़ पूरो फरमाईंदा हुआ रात जो भी ख़त्मो हिकिड़ो कंदा हुआ वरी ॾींहं जो भी सॼो ख़त्मो हिकिड़ो पूरो फरमाईंदा हुआ ऐं ॾींहं जो क़ुरान करीम खुलियल हूंदो हो दीदार भी कंदा हूंदा हुआ त दौर भी कंदा रहंदा हुआ सुभान अल्लाह हज़रत मलकानी घोट अलैहि रहमत जिन जो फ़कीर पहुची वियो न्यापे आण वारो अची वियो संजन दौर जे अंदर मसरूफ हुआ फ़कीर पोयां अची करे चादर खे चुमी ॾेई वेही रहियो साईं क़ुरान करीम जी तिलावत कंदा रहिया पाण सम्झूं त मूंखे शायद सुञाणे थो मुंहिंजे तरफ़ मूंसां मिलण चाहे थो पाण थोरी देर जे लाइ क़ुरान शरीफ खे रखी करे हिन दरवेश जी तरफ़ पाण तवज्जो फरमायो त सुञातो त पिरन जे पार खां माण्हू आयो आहे यकदम पाण उथी पिया फ़कीर खे भाकुर पाए रहिया हुआ ॿई ज़ारो ज़ार रोई रहिया हुआ साईं इरशाद फरमायो त अता वेह त का कचहरी कयो रात मुर्शिदन करीमन जे जुमे जी रात हुई उते तुंहिंजो वञण थियो हूंदो पिरन जूं के ॻाल्हियूं ॿुधा भेट धणी बादशाह फरमायो त वेह वट पिरन या पिरन संदी कर बचार इन्ही बिन्ही खां धार कादिर कंहिंखे न करे अदा वेह त का कचहरी कयो पिरी जूं के ॻाल्हियूं कयो फ़कीर अर्ज़ करण लॻो क़िबला वेहण जो वक़्तु न आहे मां पैगाम खणी आयो आहियां
मुझा सलाम भी चो ऐं वॾे फ़कीर खे चो त छा असांखे छॾे करे तो हिन छा शकरगंज सां दिलि लगाई आहे। हज़रत रहनुमाए सालिकीन रहमतुल्लाह ताला अलैहि जन इरशाद फरमायो अदा फ़कीर दिल हिकिड़े खे ॾिनी आहे हथ बि उन्ही खे आहे त सिर बि उन्ही जे नाले आहे। हाय हाय चो सुभान अल्लाह। हज़रत भिंड धनी बादशाह अलैहि रहमत फरमायो त यार कजे हिकिड़ो जेके जागन था हथ मथे खड़ी सुभान अल्लाह। अदा यार कजे हिकिड़ो यारो समेता न कचल दिल बिड़जे तहीं खे तोड़े समय सथों कल उहे चिलवला चई चल जेके दर दर लगा इन दोस्ती। बस उते जो उते ही रहनुमाए सालिकीन अलैहि रहमत पंहिंजे गिची जे अंदर कारो विधो आहे। मुर्शिदल करीम जे तरफ तवज्जो फरमाया क़िबला मुदर कोन मटायो वा माग कोन मटायो वा मुंहिंजा सोना उते ही आहीन मुंहिंजा महबूब उते ही आहीन जिते अमां छॾियो अखियूं अब्दुल लतीफ चवे माग न मटाईन जे बेदर बाझाईन मद कढी कांगन खे ॾिया। क़िबला ही अखियूं तव्हां साण आहिनि। बस उते जो उते फ़कीर खे चयूं त बाबा दुआ कजांइ हाणे जल्दी थो मुर्शिदन करीम जी दरबार में पहुचा। बस किताब उते रहिया विर्द वज़ीफ़ा उते रहिया पाण जुती उते छॾियां ऐं पहिरियों उघाड़े शाह शकरगंज तां निकिरी पिया सिधो मलकानी दरगाह ते पाण राही थी आहिनि। फ़कीर बेपहरी ताईं ते पहुतल हो। मुर्शिदन करीम जे हुक्म साण इरशाद ऐं पैगाम ऐं न्यापे साण हज़रत रहनुमाए सालिकीन अलैहि रहमत जन हितां रवाना थिया। सफ़र फरमाईंदा फरमाईंदा सुबहणी जी अज़ान आई त मलकानी शरीफ जी दरगाह ते वञी पहुता। चो सुभान अल्लाह। महबूब मुर्शिद करीम होॾां सुबहण जी नमाज़ पढ़ाइण जे लाइ मस्जिद शरीफ में तशरीफ़ फरमा थिया। हज़रत रहनुमाए सालिकीन अलैहि रहमत जन मस्जिद शरीफ में सफ़ जे अंदर बीही रहिया। हज़रत मलकानी घोट अलैहि रहमत जन अची करे नमाज़ पढ़ाई आहे। सुबहण जी नमाज़ पूरी फरमायो दुआ थी आहे। उन खां बाद सुन्नत ऐं नफ़िल पढ़ियो वियो। जीअं जो सुन्नत ऐं नफ़िल पढ़ी पूरो थियो पाण मस्जिद शरीफ में अंदर जलवा अफरोज़ थियण लॻा। पाण इरशाद फरमाए त वॾा फ़कीर तूं बि हली आ। हज़रत रहनुमाए सालिकीन अलैहि रहमत जिन जो कॾहिं पाण नालो कोन वरितो हुआ। पहिरियां वॾो फ़कीर चवंदा हुआ जॾहिं ख़िलाफ़त मिली त पोइ वॾो ख़लीफ़ो चवंदा हुआ। हज़रत रहनुमाए सालिकीन अलैहि रहमत जिन जो लक़ब बि मुर्शिदन करीमन इनायत फरमायो हुओ असां तव्हांखे सालिकन जो बि रहनुमा बनायो था। हज़रत रहनुमाए सालिकीन अलैहि रहमत जिन के हुक्म फरमायो त अंदर हली आ। हज़रत रहनुमाए सालिकीन अलैहि रहमत जिन अंदर हलिया विया। जीअं जो दरवाज़ो अंदर टुपिया आहिनि। हज़रत मलकानी घोट अलैहि रहमत जिन दरवाज़े जे पासे में बीठा हुआ। जीअं जो रहनुमाए सालिकीन अंदर दाख़िल थिया मलकानी सगोरन अलैहि रहमत जिन पंहिंजे हथ सां दरवाज़ो बंद करे छॾियो आहे। मुर्शिद करीम हज़रत रहनुमाए सालिकीन पंहिंजे मुर्शिद जे कदमन में अची विया। पाण बगलन खां वठी करे मथे कयां सीनो सीने साण लॻाए करे घणी देर रोईंदा रहिया। उन खां बाद पाण वेहण जो इरशाद फरमाया। रहनुमाए सालिकीन गोॾा भञी करे साम्हूं वेही रहिया। फ़कीर ॿाहिर बाक़ी इंतज़ार में आहिनि अॼु कहिड़ी कचहरी हली रही आहे। अॼु कहिड़े मौज़ू ते गुफ़्तगू थी रही आहे। तालिब मतलूब
जी जमात के पढ़ाई आहे अबा एडा मुजाहिदा कयो अल्लाह सुब्हानो व तआला भी इरशाद फरमायो जेको असां जी राह में मुजाहिदा कंदो लनहदियन्नहुम सुबुलना जरूर असां के पंजा रास्ता दिखारींदासे एड़ा रास्ता इन्हन के दिखारियो हाणे जेको इन्हन जी दरबार में अचे तो उन्हन जे लाइ भी पाण सुहा लगा वेठा आहिनि उन्हन के भी अल्लाह जो रस्तो दिखारे रहा है चो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह अब थका तो कोन आयो ना कोयो टाइम आहे हिन वक्त में फजर जी अज़ान करीब थियण वारी आहे दुआ कंदासीं इंशाअल्लाह ताला फजर जी अज़ान थींदी ए फकीरो यकीन जानो अज असांजे मुर्शिदन करीम सभिनी सिलसिले आलिया नक्शबंदी आजा जेतिरा भी असांजा सरासर जा मुर्शिद आहिनि अॼु असांखे उमेद
सुभान अल्लाह। मुसल्ले जे धड़ी मुर्शिद वठायो जोर दी हड़के दरगाह वीर शरीफ फैजाने वीर शरीफ फैजाने मुसल्ले जे धड़ी मुर्शिद वठायो
बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इलाहुल आलमीन असांजूं दुआऊं क़बूल फरमा। मौला ही खाली हथ तुझी दरबार में खयां हज़ारे गुनाह इन हथन सां कया थऊं। लायक नाहियूं जो तुझी दरबार में हथ खणी सघूं। ओ मुंहिंजा मालिक साईं कीअं हथ खणूं। हथ खणण आहे शर्म पर बस न तोरी वाह बी। सवाल बुध सिद्दीक़ अकबर दिल सिफा जे वास्ते। मौला ही रात सॼी विहामी वई तुझा बना तुझी याद में वेठा आहियूं। मौलाए करीम तुझे जिक्र के बार बार बुलंद करे रहिया आहियूं। तुझे महबूबन जे मथां बार बार दुरूद सलाम पढ़ी रहिया आहियूं। तुझनि प्यारनि बाननि जे दरवाज़नि जा गुलाम आहियूं। मौला क़ीमत कतरो भी नाहे। मौला तुझनि बाननि प्यारनि सां निस्बत रखी थऊं। उन निस्बत जी लज रखजा। उन पाक निस्बत जे सदके असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। मौला तुझे मिठे महबूब जी उम्मत अज रोई रही आ। मौला हिन उम्मत लाइ तुंहिंजो महबूब रोई रोई दुआऊं घुरंदो हुओ। अॼु ही उनजी उम्मत तुंहिंजे लाइ रोई रही आहे। तुंहिंजे महबूब लाइ रोई रही आहे। मौला ही अखियुनि मंझां आब दुनिया हासिल करण जे लाइ न आहे। मौला अखियुनि मंझां आब माल मिल्कियत मेड़ण जे लाइ न आहे। मौला अखियुनि जो आब तुंहिंजे कुर्ब खे हासिल करण जे मुंहिंजा मालिक साईं जीअं पिरह बाखूं कढियूं आहिनि सभु जो सोचड़ो थी रहियो आहे। तीअं असांजे दिल जे अंदर बि नूर मुस्तफ़ा जूं बाखूं पैदा फरमा। इश्क़ मुस्तफ़ा जी शमा असांजे सीने जे अंदर रोशन फरमा। मौला पंहिंजो कुर्ब असां फ़क़ीरनि खे नसीब फरमा। मौला कयोसीं कतियोसीं कोन रुगो तुंहिंजनि बाननि सां निस्बत रखी थो। इन निस्बत जे सदके तूं असांजी मग़फ़िरत फरमा। असांजा ॾोह माफ़ फरमा। मुंहिंजा मौला असांजूं दुआऊं क़बूल फरमा। ए मुंहिंजा मौला दातार त तूं बिया मिड़ई मंगणा मींह मुदाई ता वसन पर सदा वसी तूं। मौला मथां बुड़ो मलाहिम बाझ जो मदीने जा खोट सुण असांजा सजड़ा। या रसूल अल्लाह तुझी उम्मत अज तुझी रात याद में रोई रही आ।
अज तोखे याद करे रहिया सुना हिन उम्मत जे लाए कदा गारन में सजदा पियो करी कदा मस्जिदन में सजदा पियो करी हिन उम्मत जे लाए मुंहिंजा महबूब तू कदा मेरा जवारी रात रूबरू दुआ पियो घुरी या रसूल अल्लाह तुझी उम्मत अज तोखे याद करे रहिया नफ्सी शैतान जो हमलो असांजे मथा है तू ने दुश्मनन का असांजी हिफाजत फरमा या रसूल अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफाजत फरमा असांजी सिंध सगोरी जी हिफाजत फरमा असांजे मुल्क तां दहशत गर्दियों कत्ल ऐं गारतूं दूर फरमा या रसूल अल्लाह सिन उम्मत जे तरफ पंहिंजी नज़र इनायत फरमा कंहिंजे दर ते वञूं कंहिंखे दान ॾियूं केरु सुणण वारो नाहे केरु वर्णाइण वारो नाहे किथे वेंदासीं कंहिंखे चवंदासीं सुणा तुंहिंजी दरबार में हथ खयासीं मदीने जा खोट सुण असांजा सजड़ा मोट हिया उम्मत तुझे आसरे विहड़ जा मरियाम सुन असांजा सजड़ा एक औखो दौर दुनिया जो ॿियो नफ़्स कयो बदनाम टियों सख़्ती सकरात जी بحرمة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما لبيك اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين بحق لا إله إلا الله لا إله إلا الله لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه Gracias.